अस्सलाम वालेकुम। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह ख़ल्क़ कयो त हू कुझु वक़्तु तनहा हुयो। उन खां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तन्हाई दूरि करण जे लाइ अल्लाह उन जे पसलीअ मां बीबी हवा खे ख़ल्क़ कयो। इन वाक़े बाबति हज़रत अली अलैहिस्सलाम जा मारूफ़ अल्फाज़ हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त औरत तव्हांजे पेर जी हॾीअ मां नाहे पैदा थी जो तव्हां उनखे दॿाए रखो, न ई तव्हांजे सर जी हॾीअ मां पैदा थी आहे जो तव्हां उनखे मथे ते चाढ़े छॾियो। उहा तव्हांजे पसलीअ मां पैदा थी आहे, उहा पसली विच ते आहे, मतिलबु उनखे बैलेंस में रखो। उहा ॿांह जे हेठों आहे, मतिलबु उनखे प्रोटेक्शन ॾियो। उहा दिलि जे क़रीब आहे, मतिलबु उनखे मोहबत ॾियो।